بالله السميع العليم من الشيطان الرجيم من حمزه ونفخه ونفثه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين. नमाज इस्लाम जे बुनियादी अरकाननि मां अक़ीदे तौहीद खां पोइ जानी ऐं माली इबादतुनि में हिकु अहम तरीन रुकन ऐं अज़ीम अल्लाह जो फर्ज़ मुक़ररु थियल आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त महराज जे मौक़े ते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेके बि तोहफ़ा उम्मत जे लाइ बिशारतूं ऐं ख़ुशख़बरियूं ॾिनियूं उन्हनि सभिनी में निमाज़ हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम सां नबी अलैहिस्सलाम जिन जी मुलाक़ात थी सही बुखारी सही मुस्लिम में तवील महराज जी हदीस मुबारक आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम सवाल कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा ॼण फरमायो आहे। पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत जे मथां अल्लाह ताला 50 निमाज़ूं फ़र्ज़ कयूं आहिनि। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो तव्हां अल्लाह वटि वापसि वञो, मुंहिंजी उम्मत इन खां बि घटि हुयूं कोन पढ़ी सघिया। पाण फरमायो वेसि अल्लाह ताला निमाज़ूं 10 घटि कयूं। वरी मूसा अलैहिस्सलाम वटां लंघियसि, कुझु शयूं ॿुधाइनि 10 घटि थियूं आहिनि, बाक़ी 40 आहिनि। फरमाई कोन पढ़ंदा, वापसि वञ। वरी वापसि वियसि, 10 घटि थियूं, 10 घटि थियूं, 10 घटि थियूं, बाक़ी 5 बचियूं। मूसा अलैहिस्सलाम मशवरो ॾिनो अञा बि वञो, मुंहिंजी उम्मत जो तजुर्बो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आहे, कोन उम्मत पढ़ंदी। पाण फरमायो मूंखे अल्लाह खां हया थो थिए जो 50 मां 45 माफ़ कयूं अथसि, हाणे बाक़ी 5 जे लाइ कीअं वञा, बसि हाणे कोन वेंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन वही जे ज़रिए हुकुम फरमायो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे चओ त इन्हनि 5 वक़्तनि जी हिफ़ाज़त कनि, सांढे संभाले पढ़नि, तादाद में 5 न पर सांढे संभाले सही तरीक़े मुताबिक़ अदा कंदा, अजर में ये 50 के बराबर आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फज़ल जी महिरबानी ॾिसो ऐं सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेका ॻाल्हि नबी अलैहिस्सलाम जन खे कई इहा उन दौर में कान हुई जंहिं दौर में पाण मौजूद हुआ। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जमात मौजूद हुई, हिकु बि सहाबी बेनमाज़ी कोन हो। ॿियूं कमियूं कोताहियूं थियूं, इंसान हुआ, मासूम दिल ख़ता कोन हुआ। कंहिंखां ज़िना थी पियो, कंहिंखां चोरी थी पई, कंहिंखां इल्ज़ाम ऐं तोहमत जो विछड़ो कमु थी पियो, कंहिंखां मुख़बिरी जो को मामिलो थी पियो, कंहिंखां को ख़यानत जो कमु थी पियो, पर को बि सहाबी बेनमाज़ी कोन हो ऐं कंहिं बि सहाबी ॾाढी कान पूरी। इहे 2 गुनाह उन जमात में मौजूद कोन हुआ। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला क़ुरान मजीद में जेके बि नसीहतूं कयूं आहिनि उन्हनि में जेकॾहिं जांचूं था वध में वध भारत निमाज़ ऐं बाजमात निमाज़ जे मुतलिक़ फरमाई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जे सूरत बक़रा जी आयत नंबर 43 में इरशाद फरमायो वअक़ीमुस सलात वआतुज़ ज़कात वरकअू मअर राकिईन, ऐं निमाज़ क़ाइम करियो। पढ़ण जो किथे बि फ़िक्र कोन्हे, पूरे क़ुरान मजीद जो मुतालो करियो, अव्हां खे किथे बि निमाज़ पढ़ण जो अमर न, निमाज़ खे क़ाइम करियो। 5 वक़्त अल्लाह तव्हां ते बाजमात फ़र्ज़ कया आहिनि, इन्हनि में अव्हां सां रती बराबर रियायत कान्हे का। रोज़ेदार जे लाइ रियायत आहे, बीमार आहे, मुसाफ़िर आहे, औरत सां मख़सूस मसइला थियनि था, उन्हनि जे लाइ रियायत आहे त रोज़ा न रखो। जॾहिं तव्हां रखण जी हालत में पहुचो त पोइ रखो। तव्हां बैतुल्लाह जे हज उमरे करण जे क़ाबिल कोन आहियो, तव्हांखे रुख़्सत आहे। अव्हां दीन जा ॿिया कम आहिनि, उन्हनि में जेकॾहिं उहे कम सरंजाम न पाइजो, अल्लाह ताला तव्हांजे लाइ रुख़्सत रखी आहे। पर ही वाहिद अमल आहे जंहिंमें मर्द लाइ, औरत लाइ, मुसाफ़िर लाइ ऐं पंहिंजे घर में रहंदड़ जे लाइ, अमीर लाइ, ग़रीब लाइ, मर्द लाइ, औरत लाइ, भले ऐं ढिले लाइ रती बराबर का रियायत कान्हे का। इन अल्लाह फरज़ अलैकुम ख़म्स सलवातिन, बेशक अल्लाह तव्हांजे मथां ॾींहं ऐं राति में 5 निमाज़ूं फ़र्ज़ कयूं आहिनि। इन्हनि निमाज़ुनि खे सही नमूने सां पंहिंजे वक़्त ते
ऐं सुन्नत मुताबिक़ अदा कयो, उन्हनि जी हिफ़ाज़त करियो। हाफ़िज़ू अला सलवात, सभिनी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो। सभिनी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त करी आहे। 8 ॾींहं या 7 ॾींहं जुमो थिए थो, इहा नमाज़ पढ़ूं था, इहा नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कान्हे। हफ़्ते जा 7 ॾींहं आहिनि, 5 नमाज़ूं ॾींहं जे हिसाब सां ॿधो, 35 नमाज़ूं हफ़्ते जूं थियनि थियूं। 34 नमाज़ूं ज़ाया करे हिकिड़ी नमाज़ जुमे जी अदा करणु अलाह कान ॿुधायो या नमाज़ुनि जी हिफ़ाज़त आहे? जी न, कॾहिं बि न, कंहिं बि सूरत में न। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इन मामले में असांखे ॾाढियूं सख़्त नसीहतूं करणु फरमायूं आहिनि ऐं नमाज़ ऐं जमात खे छॾण जो ॾाढो बुरो अंजाम असांखे ॿुधायो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह मरियम जी आयत नंबर 59 में इरशाद फरमायो, फ़ख़लफ़ मिन बादिहिम ख़ल्फ़ुन अदाउ सलात व तबउ शहवात फसौफ यल्क़ौन गय्या। उन्हनि खां पोइ यानी सालिहनि, नेकनि, परहेज़गारनि, भलारनि माण्हुनि खां पोइ उन्हनि जो नालाइक औलाद सदन जानशीन थियो। उन्हनि जा वॾड़ा त वॾा सालिह हुआ, नेक हुआ, नमाज़ जा पाबंद, जमात जा पाबंद, परहेज़गार, बाख़लाक़, सभु खूबियूं उन्हनि में मौजूद हुयूं। पर जॾहिं उहे जहान छॾे विया, उन्हनि जी जाइ नालाइक औलाद, नागलफ़ औलाद, बेकार औलाद, बेअदब औलाद जाइ बानारी। कहिड़ा कम ते कया? जिन नमाज़ुनि खे ज़ाया कयो ऐं पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पुठियां लॻा, पोइ सिखोई पोइ गुमराही खे पहुचंदा। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जो ज़िक्र न, दौलत जो ज़िक्र न, मटी बारे जो वापार तिजारत जो ज़िक्र न, तबाही बर्बादी में अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि ॿिया कम छॾियो पर नमाज़ुनि खे ज़ाया करे छॾियो। न नमाज़ जो फ़िक्र ऐं न जमात जो फ़िक्र, इहो नाख़लफ़ औलाद जाओ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में क़यामत जो ज़िक्र फरमायो आहे। उन क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे माननि खे दीदार कराईंदो। हदीस शरीफ़ जी किताब सही बुखारी में किताब तफ़सीर में ऐं हदीस शरीफ़ जी किताब सही मुस्लिम में किताबुल ईमान में अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का हदीस मुबारक रवायत आहे। वो बयान करे तो समीअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु यक्शफु रब्बना अन साकित फयस्जुदु लहू कुल्लु मोमिनिन व मोमिनतिन यबका कुल्लु मन कान यस्जुदु फि दुनिया रियाअन व सुमअतन फयज़हबु लियस्जुद फयऊदु ज़हरहु तबकन वाहिदन। अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां फरमाईंदे ॿुधो, पाण फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, असांजो पालनहार पंहिंजी बुकी मुबारक ज़ाहिर कंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बुकी कीअं आहे? असांजो उन ते ईमान आहे। उन जा हथ साबित, हथनि जूं आङुरियूं साबित, हथनि जा ॾोॾा साबित, खिलण साबित ऐं ख़ुशि थियण साबित आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जूं जेके बि सिफ़तूं क़ुरान ऐं हदीस में बयान थियल आहिनि, असांजो उन्हनि ते पको पुख़्तो ईमान आहे। कोई ईअं जीअं उन जे लाइक़ आहिनि, अल्लाह ताला ॿुधे थो, जीअं उन जे लाइक़ आहे, ॾिसे थो जीअं उन जे लाइक़ आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला क़यामत जे ॾींहुं पंहिंजी बुकी मुबारक ज़ाहिर कंदो। पाण फरमायो, पोइ सभु मोमिन मर्द ऐं मोमिना औरतूं पंहिंजे पालनहार जे साम्हूं सजदे में किरी पवंदियूं। पोइ दुनिया में जे रियाकारी अख़्तियार कई, ॾेखाव जे लाइ सजदा कया, उन्हनि खां सवाइ बाक़ी ॿिया माण्हू सभु सजदे में किरी पवंदा। जंहिं दुनिया में निमाज़ कान अदा कई, सजदा कोन अदा कया, नबी अलैहिस्सलाम ने फरमायो उन्हनि जा ही पुठा तस्ते जीअं बणिजी पवंदा। कोई ॾिसंदासीं सभु मोमिन मर्द मोमिना औरतूं अल्लाह ताला खे सजदो कनि पिया न, ही सजदो करणु चाहींदा आहिनि, निवड़ंदा आहिनि, पोइ पासे वञी किरंदा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करे कोन सघंदा। उनजो रब क़ुरान मजीद में ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में सूरतुल कल्ब जी आयत नंबर 43-44 में इन मंदर के ज़िक्र फरमायो है। फरमाई यौम युक्शफु अन साकिब व युदअउन इला सुजूद फला यस्ततीऊन खाशियतन अबसारुहुम तरहकुहुम ज़िल्ला
वक़द कानू युदऊन इला सुजूद व हुम सालिमून। छा मुंहिंजे रब इरशाद फरमायो आहे, अल्लाह ताला फरमायो जंहिं ॾींहुं बुकी खोली वेंदी ऐं उन्हनि खे सजदे लाइ सॼो वेंदो त उहे सजदो करे न सघंदा। सदन अखियूं झुकियल हूंदियूं ऐं मथनि ख्वारी छायल हूंदी। ऐं जॾहिं दुनिया में चङा वॾा हुआ सजदे लाइ सॼा वेंदा हुआ त सजदो न कंदा हुआ। नमाज़ जी केतिरी पात कयूं था, कहिड़ो जुमे जो ख़ुतबो आहे, कहिड़ो दर्स आहे, कहिड़ो फ़ाइदे नसीहत जो मौक़ो आहे जो नमाज़ी पारत नथा कयूं। अव्हांजा कन ॿुधनि पिया, अव्हांजूं दिलियूं महसूस कनि थियूं, पर हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां असां कढी छॾियो। अलाह रब्बुल इज़्ज़त जी मोहलत आहे, चूट आहे। मुंहिंजो रब चवे थो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इहे उन ॾींहुं सजदो करणु घुरंदा पर मूंखे सजदो करे कोन सघंदा। सज़ा छो मिली आहे? इन करे जो इन्हनि दुनिया में मूंखे सजदो कोन कयो। वॾेरनि जे दरनि जूं हाज़िरियूं भरण वारा, ओताकुनि जी ज़ीनत बचण वारा, दुनिया खे सभु कुझु ॿुधाइण वारा, कारोबार करण वारा, पनी मारे करण वारा, मेहनत मज़दूरी करण वारा, दुनिया जा सभु कम सरंजाम ॾियण वारा, हीअ आयत मूंखे बि दरस ॾिए थी, अव्हांखे बि दरस ॾिए थी। हिकिड़ो ॾींहुं अचिणो आहे, हिन बारे में मुंहिंजो तव्हांजो हिसाब किताब ज़रूरु थियणो आहे। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो हीउ पुठ पतो कीअं हूंदो आहे, हुनमें का नबी कान्हे, उहो निकिरी नथो सघे न। अव्हां चाहींदो अॼु पंहिंजे रब खे सजदो कयूं पर करे कोन सघंदो। जॾहिं सालिम हुआ, तंदुरुस्त हुआ, सुधरियल हुआ, जिस्मानी लिहाज़ खां चङा भला हुआ, निमाज़ जे लाइ चयो वेंदो हो न 100 उज़र बहाना पेश कंदा, जाके चङा भला आहियो। ऐं ॾिसंदो या मज़दूर सलाम आहे इन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी खे जेका मज़दूरी कनि था, अज़मत आहे इन्हनि माण्हुनि जी, पंहिंजे हक़ लाइ जो पूरो कनि था, सॼो ॾींहुं लोड़ीनि था। पर यकीन ॼाणो इन्हनि माण्हुनि खे चओ ही पन खां हलनि पिया, थधी छांव में सिर्फ़ु हिकिड़ो अधु कलाक निमाज़ में लॻे थो न, उन्हनि खां नथो थिए। असांजा घर, असांजो ही ॻोठ मस्जिद खां घणो परे आहे। अचो वेही करे वीचार कयूं, बांग ॿुधूं था न, पढ़ंदड़ उन्हनि सां मुखातिब आहियां, न पढ़ण वारनि खे अता हिदायत ॾे। पर यकीन ॼाणो जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि बि जेका निमाज़ सां हालत कई आहे, निमाज़ सां जेको हशर कयो आहे न, अमी पढ़े आहियो। ऐं रोज़ इन निमाज़ जी हालत ॾिसां थो, 4 सफ़ूं थियनि थियूं, तकबीर लॻे थी न, पहिरीं सिर्फ़ मुकमिल कान्हे। इहा निमाज़ जेका पढ़ंदे 30 साल 40 साल असांखे थी विया आहिनि, तबियत में तब्दीली कहिड़ी आणे सघी आहे, मिज़ाज में फ़र्क़ु कहिड़ो आणे सघी आहे, निमाज़ जी पाबंदी केतिरे क़दुरु सिखी सघिया आहियूं। हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ी निमाज़ अहिड़ी कान्हे का जंहिंमें सभ जा सभु निमाज़ी आया हुजनि, कंहिंखां का रकात न रही हुजे ऐं कंहिंजी सुनत फजर जी न रही हुजे, पोइ तव्हां साबित कयो। कहिड़े क़िस्म जा असीं निमाज़ी बणिया आहियूं, अॼु परवाह कान्हे का। पर यादि रखो उन ॾींहं ते पंहिंजे रब खे ही झुकी सजदो करणु घुरंदासूं न, ही जेल तख़्तो भरियल हूंदी, पंहिंजे रब खे सजदो करे कोन सघंदासूं। अलाह रब्बुल आलमीन शर इन्हनि लम्हनि खां असांखे बचाए। अलाह सुब्हानहु व तआला क़ुरान करीम में दोज़ख में वेंदड़ माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल जो ज़िक्र कयो आहे, जेका ॻाल्हि बेइज़्ती दोज़खनि सां कंदा। अलाह ताला जहन्नम खे बि आणे बीहारींदो ऐं हिन पासे बेइज़्त खे आणे बीहारींदो। पासे वारा पाड़े जा, ॻोठ जा, घर जा, इलाइक़े जा माण्हू आहिनि, हिकिड़ा बेइज़्त में ऐं ॿिया दोज़ख में। अलाह ताला पर्दा हटाईंदो, बेइज़्ती सवाल कंदा फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन। छा त मुंहिंजे रब जा लफ़्ज़ आहिनि मुजरिमनि खां, ॾोहारनि खां, आम माण्हुनि खां न, जिन ॾोह कया। ॾोह कंहिंजा कया? अलाह रब्बुल इज़्ज़त जा ॾोह कया। आहे का पाण दीदह दलेरी करे हिकिड़ो ॾींहुं न, हर घड़ी घड़ी बार बार वरी असीं पंहिंजे रब जा ॾोह कयूं था। झलियल ॻाल्हियूं आहिनि, मना कयल कम आहिनि, उन्हनि खे दिलि खणी करियूं पिया। को चवण वारो कोन्हे, पर जेकॾहिं को चवे थो न, असांजो मोह ख़राब थिए थो, कावड़ चढ़े थी, नफ़रत खां। छो थो चढ़े? केतिरे माण्हुनि खे यकीन ॼाणो चवंदा न, लफ़्ज़ न सॼे ॻोठ में तो मूंखे खिलंदो आहे, फलाणो ही पियो करे, फलाणो ही पियो करे, इनखे त नथो चवी। हाणे मूंखे ॿुधायो, को आहे गुनाह खे गुनाह सम्झण वारो? रब तो फरमाए ऐं जेके बेइज़्त में हूंदा न, इन्हनि ॾोहारनि खां पुछंदा, छा पुछंदा? मा सलककुम फी सकर। ॿियो ख़बर, ही भड़कंदड़ बाह,
ही जिपियूं ॾींदड़ बाह खल रोड़े लाहींदड़ बाह आहे। इन बरात में छो ते आयो कुझु ॿुधाईंदो? क़ुर तो फरमाए त कालू कोई जवाब ॾींदा चवंदा छा चवंदा लम नकु मिनल मुसल्लीन पहिरियों जवाब ॾींदा असीं निमाज़ पढ़ंदड़ न कोन हुआसीं। ॿिया कम थिया पोइ ज़िना शराब नोशी ऐं कूड़ कुटपत हज न करणु ज़कात न ॾियणु केतिरा दीन जा कम आहिनि इहे सभु पंहिंजी जाइ ते पर क़ुर तो फरमाए इहे ॾोहारी मुजरिम आहिनि किथे दौलख में वांदा को कमकार कोन्हे। अल्लाह रब्बुल इज्जत जो फर्ज़ आहे तो कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं मुहम्मद उन जो मोकिलियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तूं चवीं थो न इबादत जे लाइक़ सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी ज़ात आहे तौहीद जी दावा शिरक खां नफ़रत जी दावा कुझु निमाज़ पढ़ींदो न नहीं कूड़ कोन्हे निमाज़ कोन थो पढ़ां पोइ बाक़ी तौहीद छाजी आहे शिरक खां नफ़रत छाजी आहे तो रब जी तौहीद जो इक़रार कयो कहिड़ो आहे इहा कहिड़ी तौहीद आहे जेका तोखे मस्जिद में 5 वक्त बाद जमात फर्ज़ निमाज़ गॾु न करे तूं चवीं थो मुवहिद आहियां शिरक खां बचियल आहियां ऐं मुस्लमान आहियां अॻियां अचां थो इहा दावा केतिरे क़दुरु दब रखे थी। अल्लाह जो क़ुर तो फरमाए पहिरियों उन्हनि जो जवाबु हूंदो लम नकु मिनल मुसल्लीन ऐं असीं निमाज़ पढ़ंदड़ मां न हुआसीं ऐं ॿियो गुनाह कहिड़ो न थींदा वलम नकु नुतइमुल मिस्कीन ज़िंदगी गुज़री वई के उन्हे बुखे खे टुकुर जो वेही चऊं हा न मुंहिंजो रब मूंखे नवाज़ियो आहे मानी खाई वञे या मानी खाईंदे कंहिं चयो बि न तॾहिं बि असांखे के ख़ातिर में कोन आंदो छा था सम्झो अल्लाह नवाज़ियो आहे रिज़्क़ ॾिनो आहे कॾहिं को दिलि में को जज़्बो पैदा थियो आहे कॾहिं का पुछा कई अथऊं वञो बुखियो मुसाफ़िर वातहड़ू अचे थो हथ ॾेई करे पुछो त सही मानी खाईंदे इहो सवाल असांखे करणु नथो अचे। अल्लाह जो क़ुर तो फरमाए उन्हनि चवंदा कंहिं बि बुखे खे टुकुर जी सलाह असां कान कई वकुन्ना नख़ूदु मअल ख़ाइज़ीन बेहूदी ॻाल्हि करणु बकवास करणु अजाई कचहरी करणु ख़ुदा प्रति छा थो वहे वापरे कलाक जा कलाक फुज़ूल कचहरियूं मुस्लिम लीग पीपल्स पार्टी शहबाज शरीफ इमरान खान माहौल समाज मुआशरो टिकटॉक मोबाइल या छा था सम्झो ज़ाइरी थी कचहरी हफ़्तेवार दरस जो प्रोग्राम थिए थो न इन में असीं शिरकत नथा करियूं रोड ते वञी माण्हू ॾिसो होटलुनि ते माण्हू ॾिसो ओताकुनि ते माण्हू ॾिसो किदाई निंड मम थी था वञनि इहे मोबाइल वारी दुनिया जा हिराक इहे पोइ वञी सुम्हनि था कहिड़ी फुज़ूल बकवास कनि था अजाई गुफ़्तगू कनि था। अल्लाह जे क़ुर मना कई आहे हिन ज़बान मां चङी ॻाल्हि खां सवाइ ॿी ॻाल्हि न कदा करियो चङी ॻाल्हि आहे अल्लाह जो क़ुर नबी जो फरमान 24 कलाकनि में नबी शायदि जो हिकिड़ी नबी अलैहिस्सलाम जेका हदीस पेश कई आहे हिकिड़ी क़ुर जी आयत या उन जो तर्जुमो कंहिं जाते को पेश कयो आहे या ॿुधण लाइ दिलि गवारा करे थी कुझु वञे क़ुर तो फरमाए ख़ुदि चवंदा बकवास कंदड़नि सां बकवास कईसूं बेहूदी गुफ़्तगू कईसूं। अल्लाह फरमाए वकुन्ना नुकज़िबु बियौमिद्दीन क़यामत जे ॾींहुं खे पूरो भायोसीं हता असांजो यकीन तव्हांजो मौत अची वियो न असां में का तब्दीली को फेरो कोन आयो आहे हिसाब लॻायो छा असांजो अंजाम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर मजीद में सूरत रूम जी आयत नंबर 31 में इरशाद फरमायो मुनीबीना इलैहि वत्तक़ूहु वाक़ीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन ऐं उन जे तरफ़ रुजू कंदा रहो हर वक़्तु अल्लाह जे लाइ गर्दन झुकियल हुजे जेको रब जो अमर मिले ऐं उन खां डिॼंदा रहो का खड़ी उन जे ख़ौफ़ खां सवाइ न गुज़रे वाक़ीमुस सलात ऐं निमाज़ क़ाइम करियो। ही लफ़्ज़ जेके अॻियां ज़िक्र करियां थो न हाणे असीं सभु तौहीद जी दावा कयूं था। अल्लाह तो फरमाए वाक़ीमुस सलात ऐं निमाज़ क़ाइम करियो वला तकूनु मिनल मुशरिकीन ऐं मुशरिकनि मां न थियो। तव्हीं छा था सम्झो मुस्लमान ऐं बेनिमाज़ी जी न अल्लाह जो क़ुर सूरह रूम जी आयत नंबर 31 अल्लाह ताला फरमायो त ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं मुशरिकनि मां न थियो। हिसाब लॻायो चवे थो मुस्लमान आहियां
नमाज को तो करे साईं अल्लाह जा एहसान बार में जो शिरक की हालत में सुधार अल्लाह जा शुक्र करियो दाद रब असांखे तौहीद जी सज ॾिनी आहे या कहिड़ी तौहीद जी संजा जंहिंमें नमाज कान्हे क़ुरान तो फरमाए बेनमाज़ी मुशरिक आहे अॻियां बचे थो उहो चाहे को तरी ॿुधिजो अंदाज़ो लॻायो इहो शिरक ये गुनाह ये नाफरमानियूं पंहिंजे दामन में खणी झोली में खणी ये भरियूं गठड़ियूं खणी जॾहिं क़यामत जे साम्हूं अल्लाह जे हाज़िर थींदा तो तॾहिं असांजो अंजाम कहिड़ो थींदो तॾहिं असांजी आख़िरत कहिड़ी थींदी ये सभु नसीहतूं मूंखे ऐं तव्हां सभिनी खे दरस ॾियनि मुस्लमानो कल्बो भरियो अथव इन नमाज़ जी हिफ़ाज़त करियो नमाज़ जी पाबंदी करियो शर्म जो अल्लाह मूंखे अव्हांखे सभिनी खे 5 वक़्त बाजमात फर्ज़ नमाज़ जी पाबंदी जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं गुनाह ऐं नाफ़रमानी खां हिफ़ाज़त में रखे वमा अलैना इल्लल बलाग। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि अजमईन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। नमाज ऐं बाजमात नमाज शरीयत हर मुसलमान मर्द ऐं मुसलमान औरत ते ॾींहं ऐं राति में 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं आहिनि। रती बराबर रियायत काने बी नथा पढ़ी सको वेही पढ़ो वेही पढ़ण जी सक काने न लेटी में पढ़ो सुनतूं नथा पढ़ी सको न फर्ज़ जी पाबंदी करियो मुसाफ़िर आहियो न नमाज़ूं गॾे पढ़ी सघो था हर 4 रकाती नमाज़ 2 रकातूं पढ़ी सघो था पर माफ़ी कान्हे का ऐं जेकॾहिं ॼाणी वाणी नमाज़ छॾी पर जो अंजाम छा थो थिए जंहिं नबी ते अल्लाह ताला नमाज़ फर्ज़ कई उन जो फरमान ॿुधंदा हलो हदीस शरीफ़ किताब सही मुस्लिम में किताब ईमान में सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु का रवायत है तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया बैनल अब्द व बैनल कुफ्र तर्कुस सलात बात फरमायो ईमान ऐं कुफ्र के विच में जेकॾहिं को संदो को फर्क का बिछोटी आहे वो नमाज आहे जे नमाज आहे तो ईमान पाए मुसलमानी पाए नमाज कान्हे न पंहिंजे पाण खे भले सभु कुझु सॾे पर इहो मुसलमान कोन्हे इहो मोमिन कोन्हे को भले पाण वेठो ज़ोर लाए पर उन जो ईमान कहिड़ो आहे जंहिंमें नमाज कान्हे का अचो अल्लाह जे पैगंबर जो ॿियो फरमान ॿुधंदा हलो हदीस शरीफ़ किताब मुस्नद अहमद सुनन तिरमिज़ी सुनन नसाई इब्न माजा में सही सनद सां बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां दो नबवी फरमान मौजूद है बात फरमाओ अल अहदुल्लज़ी बैनना व बैनहुम सलात फमन तरकहा फक़द कफर केड़ा चिट्टा लफ़्ज़न नबी अलैहिस्सलाम ने फरमायो काफरन ऐं मुसलमानन के विच में जेकॾहिं को फर्क आहे तो नमाज जो आहे पोइ जंहिं इनखे छॾियो फक़द कफर को उन कुफ्र तयारु कयो साईं जन पाण खे मुसलमान सम्झनि था सब कुछ समझन था पढ़ा लिखा उथल बैठल पंहिंजे माशरे में वॾो मकाम रखण जी दावा कनि था पर अल्लाह उन जो रसूल उन जे ईमान जी तस्दीक नथा कनि मुसलमान बेनमाज़ी ऐं जमात जो इनकार करे कॾहिं बि न मुसलमान सदाए नमाज न पढ़ियई जमात सां हाज़िर न थियो पंहिंजी मती हलाई उन जो अंजाम छा थींदो अचो ईंदड़ हदीस मुबारका जा लफ़्ज़ ॿुधंदा हलो अल्लाह के पैगंबर जी सही हदीस मुबारका हदीस शरीफ़ किताब मुस्नद अहमद में ऐं इमाम बैहक़ी रहमतुल्लाह अलैहि जी किताब शोबत ईमान में हदीस शरीफ़ किताब सुनन दारमी में हसन सनद सां अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा खबर दिया है नबी अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामत व मन लम युहाफ़िज़ अलैहा लम तकुल लहू नूरन वला बुरहानन
वला नजातन वकान यौमल क़ियामति मा क़ारून व फ़िरऔन व हामान व उबय बिन खल्फ़। कॾहिं हदीस जे किताब जो मुतालिबो करियो, मथां जेके शक जागे के किताबनि जा हवाला इन्हनि जा हदीस नंबर हिते सभु लिखिया पिया आहिनि। तव्हांजे लाइ वॾे अदब एतिराम सां अर्ज़ु आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो जिन मुसलमाननि 5 निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कई, हिकिड़ी निमाज़ जी न 5 निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कई, ये 5 ई निमाज़ूं क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ नूर, उन जे लाइ दलील ऐं छुटकारे जो सबबु बणंदियूं। ऐं जंहिं उन्हनि जी हिफ़ाज़त कान कई उन्हनि जे लाइ न नूर बणबियूं, न दलील बणबियूं ऐं न छुटकारे जो ज़रियो बणबियूं। अॻिते लफ़्ज़ क़ुरान फरमायो मा क़ारून वकान यौमल क़ियामति मा क़ारून व फ़िरऔन व हामान व उबय बिन खल्फ़। कायनात जे जईन गलीज़ तरीन पुछड़े में पुछड़े माण्हुनि सां नबी अलैहिस्सलाम जे बेनमाज़नि खे तशबीह ॾींदे फरमायो ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न, जिन निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कान कई, निमाज़ुनि खे अदा कोन कयो, पहिरें नंबर ते फरमायो क़ारून सां गॾु हूंदा। इन जा वाक़िया तव्हीं ॿुधी चुका आहियो। फ़िरऔन सां गॾु हूंदा, हामान सां जेको फ़िरऔन जो वज़ीर हो, हिकु जीअं हामान मुंहिंजे लाइ 40 डाकनि ठा त मूसा जे रब सां विढ़ा झेड़ो कया। ऐं उबय बिन खल्फ़ केरा मुनाफ़िका नबी अलैहिस्सलाम जिन इन चईन माण्हुनि जा नाला वरिता। अंदाज़ो लॻायो अलाह जे पैगंबर खे सां निस्बत ॾिनी आहे काफ़रनि सां ऐं मुनाफ़िकनि सां, उन्हनि माण्हुनि खे जेके निमाज़ ऐं जमात सां निमाज़ पढ़ण जो एहतमाम नथा कनि। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस मुबारका जेका हदीस शरीफ़ जी किताब सुनन इब्न माजाह में बाबु मा जा फी अव्वल युहासब बिहिल अब्द अस्सलाह, उनमें अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु खां हदीस मुबारका बरवी आहे तो बयान करे तो मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां फरमाईंदे ॿुधो, पाण फरमायो इन अव्वल मा युहासबु बिहिल अब्दुल मुस्लिम यौमल क़ियामत सलातुल मक्तूबा। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, सभु बाना अल्लाह जे साम्हूं हाज़िर थींदा। अल्लाह सुब्हानहु व तआला साम्हूं आहे, बानो उन जे साम्हूं मौजूद आहे। अल्लाह ताला सभ खां पहिरियां फर्ज़ निमाज़ जे बारे में सवाल कंदो। हज न, उमरा न, केतिरा असांजे परे इलाइक़नि खे छॾियो, पंहिंजे ॻोठ वञा असांजूं माइरूं, असांजा भाइर 3 लख रुपया भरे उमिरे ते विया आहिनि। पुछी ॾिसो 5 निमाज़ूं उमिरे करण खां पोइ नसीब थियूं अथव, जमात सां निमाज़ूं पढ़ण नसीब थियूं अथव। जंहिं ॾींहुं उमिरे ते विया आहिनि उन ॾींहुं बि फजर निमाज़ नसीब कान थी। ये कहिड़े क़िस्म जा उमिरा आहिनि? ए उमिरा कहिड़ी तब्दीली आणे सघिया? 4 लख रुपया असां ख़र्च कया हिकिड़ो फर्ज़ निमाज़ अदा करण जे लाइ, तव्हां मस्जिद में नथा अचो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं क़याम रुकू सजदा नथा करियो। उमिरो फर्ज़ आहे जी न? कंहिं खां में सवाल करियो, कंहिं चयो त उमिरो फर्ज़ आहे? हज उन्हनि माण्हुनि ते फर्ज़ आहे जेके बैतुल्लाह ते पहुचण जी ताक़त रखनि था। उमिरो आहे, असांजा दोस्त चवंदा आहिनि हिकिड़ो आहे उमिरो ऐं ॿियो आहे घुमरो। अलाए घुमरो करे आयासीं, चकर ॾेई आयासीं। पुछी ॾिसो इन उमिरनि इन ख़र्च तब्दीली केतिरी आंदी आहे, केतिरी निमाज़ जी पाबंदी आहे। असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं, अल्लाह हुननि जे सफ़र खे क़बूल करे उमिरे करे अचण खां पोइ केतिरी निमाज़ जी पाबंदी कई आहे। अचो वेही करे वीचार करियूं। आख़िरी हदीस पढ़ंदो, इहा हदीस आम माण्हुनि सां तालुक़ कोन थी रखे, उन्हनि सां तालुक़ रखे थी जिन जे सीननि में क़ुरान हदीस जो इल्म आहे। हाफ़िज़, आलिम, मुसल्ले जी ज़ीनत, मिंबर जी सूह माण्हुनि खे वेदे नसीहत कनि था न, उन्हनि खे नसीहत आहे। हदीस शरीफ़ जी किताब सही बुखारी में किताब ताबीरुर रुया में सबरा बिन जुंदब रज़ी अल्लाहु तआला अन्हु का हदीस मुबारका बरवी है। टिकी हदीस आहे, उनमें नबी अलैहिस्सलाम जे हिकिड़े ख्वाब जो ज़िक्र आहे। नबी अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो व इन्ना अतैना अला रजुलिन मुस्ताजिन व इदा आखरु क़ाइमुन अलैहि बिसफ़रतिन व इदा हुवा यहवी बिसफ़रति लिरसिही। नबी अलैहिस्सलाम ने फरमायो उहे माण्हू फ़रिश्ता
जेके मूंखे वठण लाइ आया हुआ वठी हिकिड़े माण्हू जे भरिसां अची मूंखे बीहारियो मूं ॾिठो हिकिड़े माण्हू जे हथ में पत्थर आहिनि उहे पत्थर खणी हुनजे मथे में हणे पियो पत्थर ओतिरो पंधु परे वञे थो हुनजो मथो चितजी वञे थो ज़रो हुनजे मथे मां बाक़ी कोन थो बचे पत्थर ओतिरो पंधु ॿियो फ़रिश्तो को पत्थर खणी आयो जेसीं ते मोटी आयो न उनजो मथो वरी सलामत थी वियो वरी थका हुनखे पत्थर कराई ॿिया मंदर ॾिसी पोइ जॾहिं वापसि वरिया मूं पुछियो हीअ ॾियो ख़बर पहिरियों जेको अज़ाब थियो पिए इन जो छा मामलो हो नबी अलैहिस्सलाम ने फरमायो मूंखे हुननि ॿुधायो अम्मा रजुल अफ़ल लज़ी अतैत अलैहि युस्लद रासहु बिल हजर फइन्नहु रजुल याखुज़ुल क़ुरान फयरफुज़ुहु वयनाम अन सलातिल मक्तूबा इहो पहिरियों शख़्स जेको तो ॾिठो जंहिंजो पत्थरनि सां मथो चिथो पियो वियो सॼो मथो भोर भोर थी पियो वियो इहो उहो शख़्स हो जंहिं क़ुरान सिखी पोइ हिफ़्ज़ कये यादि कयो मिंबर ते बीठो मुसले ते बि माण्हुनि खे निमाज़ पढ़ाई ॿारनि खे क़ुरान पढ़ाई पर उनखे पुठी जे पोयां छले सुतो पियो हो निमाज़ जे वेझो कोन आयो न निमाज़ फर्ज़ कोन पढ़ी न हीउ उहो माण्हू आहे अंदाज़ो लॻायो हाणे माण्हू छॾियो जेके क़ुरान जा हाफ़िज़ आहियो आलिम आहियो मिंबर जी ज़ीनत आहियो मुसले जे सूह आहियो माण्हुनि खे निमाज़ूं पढ़ायो था न कहिड़ी निमाज़ जी पाबंदी आहे अंदाज़ो लगायो ये दुनिया अमल की दुनिया है अल्लाह नेमत कुरान जी दी आहे इल्म जी दी आहे केतिरी नमाज़ जी पाबंदी आहे यकीनी जानो जिनके रब कुरान हदीस जो इल्म ॾिनो आहे न आम माण्हू जब जाहिल उन्हनि खां वधीक नमाज़ जा पाबंद जमात जा पाबंद आहिनि जिनके रब नमाज़ जो वारनि 5 निमाज़ूं तकबीर कूला के पुजी पहिरीं सफ़ में ऐं पहिरीं रकात में पुॼनि मुश्किल सां आहे इन इल्म इन सम्झ क़ुरान जे फ़हम वञा क़ुरान यादि करण वञा छा वरियो छा हासिल थियो आहे हे सभु नसीहतूं मूंखे दरस ॾियनि थियो अव्हांखे दरस ॾियनि थियो मुस्लमानो नमाज़ जी पाबंदी जमात जी पाबंदी करियो फर्क़ केतिरो आहे हिन कन में आवाज़ आयो हिन कन मां कढी अचो निमाज़ विची ते ॾिसो त हिन नसीहत जो फ़र्क़ु केतिरो पवे थो ही अॼोको ॾींहुं आहे छा सिर्फ़ ही अॼु नसीहत आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिदायत करे अल्लाह असांखे साञा ऐं समझदारी ॾे ही नमाज़ जी पाबंदी जमात जी पाबंदी असांखे करणु खपे मुस्लमान आहियूं अल्लाह ते ईमान रसूल ते ईमान अहलुल हदीस ऐं बेनमाज़ी ॿियूं कमियूं कोताहियूं थी सघनि थियूं इंसान आहियूं पर नमाज़ ऐं जमात जे मामले में कोई न थियूं छा सम्झो आहे सिर्फ़ ही दुनिया आहे जी न मौत भी ईंदो काल्ह रुॻी टियों ॾींहुं क़ब्रिस्तान ते वियासीं यकीन जारो जेका क़बरनि जी हालत मूं ॾिठी ऐं जेका हल्स जेका मूसक जेका गर्मी ॿाहिरि हुई अंदरि भले छा आहे हिते बि के पूरी लॻनि कंहिंजो पीउ कंहिंजी अम्मा कंहिंजो भाउ कंहिंजो मुड़ुसु कंहिंजी ज़ाल कंहिंजो भाउ कंहिंजी भेण हिते बि रहणो आहे रुॻी हिते न उथी अल्लाह वटि हाज़िर थियणो आहे पारत करियां थो इन मसइले सां महबत रखो नमाज़ सां महबत रखो जमात सां महबत रखो अव्हांजे हक़ में इहे नसीहतूं आहिनि फ़ाइदो अव्हांजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त छॾ इन्हनि ॻाल्हियुनि जी असांखे सम्झ था फरमाए आमीन